बशीर पहाड़ की रिपोर्ट मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी बांधी अगवान ऐं ब्रोही बिरादरी के मोज़िज़ीन मोहम्मद आज़म ब्रोही ऐं नूर हुसैन ब्रोही की अगवानी में वफ़द पीपी के मरकज़ी अगवान फरियाल टालपुर सां ज़रदारी हाउस नवाबशाह में मुलाक़ात कई ऐं बांधी वासिन के दरपेश मसलन बाबत खेसि आगाह कंदे खेसि ॿुधायो त गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल के पार्क ॾिनो वञे। रेलवे फाटक के मथां वारी पुल शहर ऐं ॻोठनि जा रोड रस्ता शहरनि के पीअण वारे पानी की बेहतरीन सहूलत ॾियण ऐं नौजवाननि के सरकारी नौकरियूं मेरिट मुताबिक़ ॾियण सां गॾु ॿिया मसला पिण ॿुधाया, जंहिं ते फरियाल टालपुर खैन यकीन ॾियारियो त सभु मसला फौरी हल कया वेंदा। मोहम्मद आज़म ब्रोही ऐं नूर हुसैन ब्रोही फरियाल टालपुर जो शुक्रियो अदा कंदे चयो त बांधी पीपी जो किलो आहे। कारकुननि ऐं शहरनि जा मसला हल कराइण असांजो फर्ज़ आहे।